जय झूलेलाल। मुंहिंजो नालो साहिल अशोक खुबानी आहे। मां गुरु कृपा एवेन्यू फ्लैट ते रहंदो आहियां, कुबेर नगर साइड अहमदाबाद। मां तव्हांखे हिकिड़ी आखाणी थो ॿुधायां, हाथी ऐं किवली। हिकु वॾो हाथी हुयो ऐं हिकु नंढी तेर जेतिरी किवली हुई। हाथी किवली मथां पेर रखी छॾियो। भॻवान जी कुदरत, किवली बची वई। छो? हुन खॾे में हुजण करे। किवली हाथी खे रड़ पाड़े चयो, मूं मारिया हेॾो सारो छो ॾिसी नथो हली वेंदो ईअं। हाथी बि चयो, इन नंढी तेर जेतिरी हली वे मूंखे सेखारण। हाथी पंहिंजी सूंड खां अहिड़ी न किवली वीचारी खे फूक ॾिनी। किवली वीचारी उॾामंदी होॾे वञी पई। पोइ किवलीअ बि सोचई, मां हाथी जे कन में थी वञी पवां। पोइ किवलीअ हाथी कन में वञी पई। अहिड़ो जो हाथी खे चक पातई कि हाथी भॼी वई, छॾी वई। हाथी टपा ॾियण लॻो, लेथड़ियूं पाइण लॻो। किवली ॿाहिरि निकिरी आयसि। पोइ किवली हाथी खे चई, ॾिठे तमाशो, मां तेरे जेतिरी किवली कीअं न तोखे पर्वत खे लेटाए छॾियो। पोइ हाथी बि किथे बि ईंदो हुयो हाथी त किवली खे ॾिसंदो हुयो त